प्रियालो में सीपको पारां बिना जवाज़ लोड शेडिंग खिलाफ़ सीपको ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। शहरियुनि जे एहतजाजी इतला ते SDO ऐं सीपको अमलो ऑफिस छॾे फ़रार। वधीक उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक अहमद सोलंकीअ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, जीअं त असीं हींअर मौजूदु आहियूं सेप्को सब डिवीज़न ऑफिस प्रियालो में, जिते शहरनि हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं। जीअं त असां जमीयतुल इस्लाम जे सॾ ते मेमन सिंध मेमन इतिहाद जो सदर पियो ॻाल्हायां। जीअं त असांजी काफ़ी वक़्त खां वठी हिन SDO ॾाढो ज़लील ऐं ख़्वार कयो आहे बिजलीअ जे मिले में। तमामु अलादुनि खे बदमिज़ाज SDO आहे, कंहिं बि क़िस्म जे अलादुनि तावन जे लाइ तयारु न आहे। जॾहिं बि असां हिन वटि आया आहियूं त बद इख़लाक़ीअ सां इहे पेश आयो आहे। ऐं कल्ह बि असां हिन वटि आया हुआसीं त हिन अलादुनि कोई बि रिस्पॉन्स असांखे ॾिनो आहे। अॼु बि असां हिन वटि एहतिजाज करे आया आहियूं पूरो शहर जे तरफ़ खां अलादुनि कोई बि असांखे इहे रिस्पॉन्स नथो ॾिए। राब्ता कौंसल जे अॻवान जी हैसियत सां इन जुलूस में शिरकत कई आहे। जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ खां हिकु रैली सॼाई वई हुई, जेके वफ़द जे सूरत में तमामु मुअज़्ज़िज़ शहरी अंजुमन ताजरान जा या हिंदू बिरादरी जा मुअज़्ज़िज़ ऐं उन खां सवाइ सहाफ़ी बिरादरी ऐं ॿिया समाजी तंज़ीमनि जा अॻवान, मुंतख़ब काउंसलर सभु गॾिजी सॼी इन मसइले जे लाइ असां SDO ऑफिस में आयासीं। तक़रीबन हफ़्ते खां मथे थी वियो आहे प्रियालो जे अंदरि बिजली जी लोड शेडिंग पई हले। जमीयत उलमा इस्लाम प्रियालो जे सॾ ते मेज़बानी में अॼोको ही एहतिजाजी मुज़ाहिरो SDO वापडा जे ख़िलाफ़ रखियो वियो आहे, मुनक़द कयो वियो आहे। तव्हांखे मालूम आहे त काफ़ी ॾींहंनि खां प्रियालो जी बिजली नाजाइज़ तरीक़े सां बंदि कई पई वञे।